ऐं जेको आहे सो अतीअ जे हवाले सां अतीअ जे फ़न फ़िक्र ऐं उनजी तख़लीक़ी सफ़र जे हवाले सां असां वटि तफ़सीली तौर ते जाइज़ो वरितो आहे डॉक्टर अरफाना मल्ला। ऐं तफ़सीली तौर ते मां इन करे बि चवां थी त हक़ीक़त में तख़लीक़ी अदब ते जेकॾहिं ॾिसणो आहे ऐं उनखे जेकॾहिं पेश करिणो आहे त उनखे कहिड़े तरीक़े सां ॾिसिजे, कहिड़े तरीक़े सां पेश कजे। अरफाना पंहिंजे जेका असां उन ते ॻाल्हाईंदी। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो जेको मज़मून आहे उहो मां पढ़ंदसि। उनखां पोइ असां अतिया जे हवाले कंदासीं। माइक ते अतिया मां पंहिंजे बारे में बि ॻाल्हाईंदी ऐं अतिया जी शाइरी ॿुधंदासीं। पर उनखां अॻु में मां अरफाना मल्ला खे गुज़ारिश कंदसि त अरफाना अतिया जे बारे में जेको पेपर लिखी आई आहे ऐं मूं ख़ासि तौर ते चयो त लिखी खणी अचे जीअं असां वटि इहो मौजूदु रहे, रिकॉर्ड ते रहे ऐं उनखां पोइ असां उनखे किथे पब्लिश कराए सघूं। महिरबानी थी। अॼु मां पहिरियों दफ़ो हुते असां सभु गॾु वेठा हुआसीं त मां फ्रेम सोचे हैरान पई थियां। असां टई सुठा दोस्त आहियूं ऐं तमामु हिकिड़े साॻे ई नज़रियाती लॾे सां तालुक़ु रखूं था ऐं असांखे वज़ाहत ॾियणी थी पवे त असां दोस्त आहियूं, असां गॾु वेठा आहियूं, असां ते ईअं लागू कयो थो वञे त ॼण असां दोस्त पहिरियों दफ़ो कंहिं अदबी स्टेज ते गॾु वेठा आहियूं। जॾहिं त मां ॾिसां थी त हिते हेॾो त सिंधी अदब में हिकिड़ो रवाजु आहे। सखर खां कराची ताईं हिकिड़ा मख़सूस असांजा चहिरा हूंदा आहिनि जेके हर स्टेज ते हर प्रोग्राम में हूंदा आहिनि, पर कॾहिं बि उहे वज़ाहत ॼण ज़रूरी न सम्झंदा आहिनि त असां सभु दोस्त हर वक़्तु गॾु छो आहियूं। शाम खां सुबुह ताईं अदबी प्रोग्रामनि में हर कम में गॾु हूंदा आहिनि, पर असां औरतूं जेकॾहिं हिकिड़ो हेॾो जेको तव्हां अतिया जो तारीफ़ ॿुधो जंहिंमें तव्हांजे साम्हूं आयो त अतिया दाऊद खे न सिर्फ़ु पाकिस्तान में सिंधी अदब जे पारां पाकिस्तानी अदीबनि जे पारां पर आलमी सतह ते जेके दुनिया जा मञल अदीब एनी मेरी शमल जो नालो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे को, उन जेका आहे अज़ीम स्कॉलर पूरी दुनिया जी उहा अतिया जो नज़म ट्रांसलेट करे थी। इहा बज़ाति ख़ुदि हिकिड़ी क़ाबिले फ़ख़्रु ॻाल्हि आहे। उन सां गॾोगॾु शायदि अमर सिंधू या अतिया खां पंहिंजे सीए में उहो लिखणु विसरी वियो आहे त जेन गुडवेल पाकिस्तान में ऑनर किलिंग ते जेको किताबु लिखियो जेको पूरी दुनिया में तमामु घणो पढ़ियो वियो, साउथ एशिया में ऑनर किलिंग ते लिखियो। उनजी जेका इंट्रो आहे, जेको इंट्रो में नज़म आयल आहे उहो अतिया जो नज़म आहे, जेको बज़ाति ख़ुदि हिकिड़ी एक्नॉलेजमेंट आहे त अतिया केॾो जानदार लिखियो आहे। तंहिंजे करे उनखे जेतिरी मञता ॾियणु घुरिजे ऐं जेतिरो एक्नॉलेज करणु घुरिजे ओतिरो घटि आहे। त उनजे असांखे ज़रूरत कोन्हे का बार बार ॿुधायूं असां दोस्त आहियूं। असांजी ख़ुशनसीबी आहे त असां पाण में दोस्त आहियूं ऐं सुठा दोस्त आहियूं, पर फेमिनिज़म जे मामले में तनक़ीदूं बि असां हिक ॿिए ते तमामु घणियूं कंदा आहियूं ऐं ॾाढियूं ॾुखियूं कंदा आहियूं ऐं असां हिक ॿिए खे सहंदा बि आहियूं, बर्दाश्त बि कंदा आहियूं। ऐं मां जेको अतिया जे हवाले सां बेसिकली लिखियो आहे उहो अतिया पंहिंजे शाइरीअ जो जेको किताबु आणणु चाहे पई, अतिया जी महिरबानी आहे। मुंहिंजो कॾहिं बि एज़ अ अदीबा को तारीफ़ कोन रहियो आहे। मां हमेशह चवंदी आहियां त मां हिकु रीडर आहियां, मां हिकिड़ी पढ़ंदड़ आहियां ऐं मां कोशिशि कंदी आहियां त जेको लिखिजे पियो उहो मां पढ़ां। सभई लिखंदासीं त पोइ पढ़ण वारो केरु बचंदो। मां फ़ख़्र सां चई सघां थी त मां पंहिंजो नालो पढ़ण वारनि में लिखाइण ते फ़ख़्रु महसूसु कंदी आहियां। उन ई हवाले सां जॾहिं मूं अतिया जी शाइरी पढ़ी ऐं काफ़ी जेके आहिनि से मुंहिंजो जेको पहिरियों अतिया सां तारीफ़ रहियो, हमेशह हिकिड़ी असां औरतूं जेके बि एक्टिविस्ट आहिनि उन्हनि जे इर्द गिर्द हिकिड़ो एॾो नेगेटिव माहौल क्रिएट कयो वेंदो आहे, अहिड़ो हिकिड़ो हवा हूंदो आहे त जॾहिं मां स्टूडेंट हुअसि यूनिवर्सिटी ऑफ सिंध में पढ़ंदी हुयसि त इन उमिरि में मूं वटि बि हिकिड़ी एक्टिविस्ट औरत जो तस्वर को पॉज़िटिव कोन हुयो। मां बि सम्झंदी हुअसि इहे औरतूं चाहिनि थियूं त सिंधी समाज में बिगाड़ अची वञे, मग़रब ज़दा औरतूं आहिनि। त उन वक़्तु मां जॾहिं पहिरियों दफ़ो अतिया सां मिलियसि, अतिया पंहिंजी बायोग्राफी लिखी रही ऐं हिकिड़ो अधु कलाकु अतिया पंहिंजी बायोग्राफी ते ॻाल्हायो ऐं मां हैरान थी वियसि ऐं मूंखे एॾो सरप्राइज़ आयो त असां वटि इम्प्रेशन्स कहिड़ा आहिनि ऐं हुनजी जेका क्रिएटिविटीअ जी पीक उहा आहे त शायदि अॼु ॾींहं ताईं मूं सिंधी अदीब जे पारां कॾहिं अदीब या अदीबा जे पारां अहिड़ी ऑटोबायोग्राफी न पढ़ी आहे जेका अतिया पंहिंजी लिखी आहे। शायदि उनजो ज़िक्र बि अमर सिंधू खां विसरी वियो आहे त उहो बि हिकिड़ो शाहकार किताबु आहे। त उनजे करे उहा किताबु पढ़णु, उहो किताबु लिखणु मरहलनि जे दौरान मुंहिंजी अतिया सां दोस्ती थी ऐं मां फ़ख़्र सां चई सघां थी त उहा दोस्ती अञा ताईं बि साॻे ई जोश ऐं जज़्बे सां क़ाइमु ऐं दाइमु आहे। दोस्तनि ते लिखणु तमामु ॾुखियो कमु हूंदो आहे, छो जो हिकु तरफ़ तव्हां उन्हनि खे एॾो सुञाणींदा आहियो जो हर पहलू आणणु चाहींदा आहियो, ॿिए तरफ़ तव्हां चाहींदा आहियो त जीअं तव्हां ॾिसो था, जंहिं अख़ सां तव्हां ॾिसो था, जंहिं दिलि सां तव्हां महसूसु कयो था, जंहिं जज़्बे सां तव्हां पढ़ो था, जंहिं इंटेलेक्चुअल लेवल सां तव्हां उन्हनि खे जेको आहे सो इंटरप्रेट करे सघो था, उहा शायदि मुंतक़िल करे सघिजे। सो मां ही जेको लिखियो आहे बेसिकली
ही मुकमल कोन्हे को, ही सिर्फ़ु मुंहिंजा चंद पना आहिनि। मुकमल मां जेको आहे सो ज़िंदगी में चवंदी आहियां त मूं कॾहिं को कमु मुकमल कोन्ह कयो आहे, हर कमु अधूरो ई कयो आहे। ऐं मां सम्झां थी त अतिया मूंखां ही मुकमल कराए वठंदी। अतिया जी शाइरीअ ते अतिया जो नओं किताबु अचे पियो, उन लाइ उन मूंखे चयो त तव्हां प्रीफेस लिखो। सो उन हवाले सां ई मूं वरी नई सां पढ़णी शुरू कई। ऐं हीउ जेॾी महिल असांजो आयो प्रोग्राम आयो त मूं चयो मां उन जा कुझु पना जेके मूं लिखिया आहिनि उहे मां हिते पढ़ंदसि। ऐं अमर सिंधो खे मूं चयो आहे त इहो मां यकीननि अमर सिंधु जॾहिं ॻाल्हाईंदी आहे त हुनखे मां चवंदी आहियां त हाणे बंदि था कयूं, तंहिंजे करे जेॾी महिल अमर खे लॻे त मां कुझु घणो ॻाल्हायो आहियां त मूंखे केॾी महिल बि बंदि कराए सघे थी। विच ते तव्हां वेठा आहियो। हाणे अमर अतिया जो आहे साथी अलविदा, हितां जुदा थी विया तुंहिंजा मुंहिंजा रिश्ता, अतिया जो हिकिड़ो नज़म आहे। अलविदाई गीत उहा घड़ी जॾहिं माण्हू खे ईअं महसूसु थींदो आहे त जिस्म जे हर खलीअ मां साहु निकिरी रहियो आहे, ॼण त ॿी घड़ी ज़िंदगी न हूंदी। ईअं लॻंदो आहे त ॿियो साहु न ईंदो ऐं माण्हू मेण वांगुरु कतरो कतरो थी ॻरंदो आहे। उन घड़ीअ में हाय घोड़ा दर्द जी शिदत माण्हूअ खे ड्राए विझंदी आहे। सॼी उर्दू शाइरी तोड़े सिंधी शाइरी उन घड़ीअ जे ग़म दुहाईअ वारी अजीब कैफ़ियत जो बयानु आहे। पर जंहिं पुरवकार तरीक़े सां हिकु औरत शाइरा पंहिंजे महबूब खे या पंहिंजे साथीअ खे चवे थी ऐं जंहिं शानाए ते अंदाज़ सां अलविदा करे थी, इहो अलविदा जो इहो अंदाज़ कंहिं शाइर या शाइरा वटि मूंखे कॾहिं विरले नज़र आयो आहे। मोहबत ऐं महबूब हमेशह लाइ माण्हू खे हवासनि ते सवारु हूंदो आहे ऐं मोहबत में नाकामी माण्हूअ खे कमज़ोर करे विझंदी आहे। ऐं मोहबत में दिलि ऐं दिमाग़ गॾिजी कमु करणु छॾे ॾींदा आहिनि। पर अतिया दाऊद उहा शाइरा आहे जेका इश्क जे शदीद इज़हार में ऐं शदीद कैफ़ियत में बि जंहिं शानाइता तरीक़े सां अलविदा करे पई ऐं जंहिं तरीक़े सां उहा औरत जी मोहबत जे अलविदा खे शान बख़्शे रही आहे, उहो अतिया जे इन अलविदा वारे अंदाज़ मां तव्हांखे नज़र अचे थो। शायदि ई किथे कंहिं ॿिए शाइर या शाइरा वटि अहिड़ो अंदाज़ नज़र ईंदो हुजे। उन घड़ी जो अज़ाब चङनि भलनि जा हौसला ख़ता करे छॾींदो आहे। पंहिंजे सेल्फ ईगो जे दिफ़ा में महबूब ते बेवफ़ाई बेवफ़ाई तुहमतूं ऐं तानाज़नी ऐं सीना कोबे जो अहिड़ो समा पैदा कयो वेंदो आहे जो जुदाई जो अलमियूं सानी हैसियत जो थी वेंदो आहे ऐं महबूब जी बेवफ़ाई असुलु मर्क बणिजी वेंदी आहे। पर अतिया पंहिंजे महबूब खे को तानो नथी ॾे, पंहिंजी मोहबत ते का तोहमत नथी आणे, उनखे वॾे शान सां अलविदा चवे थी। पर अतिया उन सां गॾोगॾु अतिया ॿिनि गैर जज़्बाती तरह इन साने खे बयानु करे थी। इन पल जो मातम करणु ॾे, अतिया चवे थी त हिन पल जो मातम करणु ॾे। मोहबतुनि जो मातम अज़ियतुनि ऐं दर्द खे दिलि में समाए सीने सां लाइ पूरे वजूद सां महसूसु करण जो हुनुर त शायदि औरत खे ई अचे थो। पल पल में जीअण ऐं पल पल में माण त हूअं बि सिंधी समाज में औरत जो नसीबु आहे। पर अतिया उन पल में साहु खणंदड़ हर औरत सां गॾु पंहिंजो साहु मिलाए उन जो हौसलो थिए थी। जेकॾहिं उहा औरत पंहिंजे मर्ज़ीअ सां साहु खणण जी ज़रूरत करे थी, जॾहिं बि का औरत पंहिंजे मर्ज़ीअ सां साहु खणण जी ज़रूरत कंदी आहे त ॼण उहा हर घड़ीअ में हर क़दम ते मरंदी आहे ऐं हर साह जी क़ीमत अदा करे थी। पोइ उहा औरत खणी शाइरा हुजे, साइंसदान हुजे, उहा औरत खणी आम घरोली औरत हुजे या उहा औरत कंहिं ॿिए रुतबे ते पहुतल हुजे, औरत जे हिसे में मोहबत जूं निशानूं बि अज़ाब खणी ईंदियूं आहिनि। पोइ उहे अमृता प्रीतम जी चवणी त औरत जा गुनाह गुलाबनि वांगुरु टिड़ी पवंदा आहिनि। औरत उन जी गुनाहनि वांगुरु टिड़ी पवंदा आहिनि। औरत उन गुनाह जी क़ीमत ॾींदी आहे। मर्द त पंहिंजे आशिक़नि जा दास्तान ख़्याली तोड़े हक़ीक़ी, छो जो मर्दनि वटि एॾा इश्कनि जा दास्तान आहिनि जो मूंखे लॻंदो आहे त थोरा ख़्याली आहिनि, थोरा हक़ीक़ी आहिनि। ख़ाली तोड़े हक़ीक़ी दिलि खोले बयानु कंदो आहे ऐं औरतुनि जे इश्क जा किस्सा दरिया में लुड़ंदड़ लाशनि जे नतीजे में साम्हूं ईंदा आहिनि। या गंद ते पियल कंहिं ॿार जे लाश जियां औरत जे इश्क जो दास्तान कुता खाई रहिया हूंदा आहिनि। जॾहिं त मर्द जे खीसे में कंहिं औरत शाइरा जो औरत सां मोहबत जो ज़िक्र कंहिं महबूब जे चपनि जे चुमिन वारे रुमाल सां हूंदो आहे, कंहिं टिशू पेपर सां वांगी यादि ईंदो आहे, या कंहिं किताबनि में गुलाबनि जी पंखड़ियुनि सां ख़ूबसूरत यादगिरी हूंदी आहे।
जॾहिं त औरत वटि मोहबत जो अहसासु हर वक़्तु हर पल पंहिंजे पूरे वजूद सां मोहबत खे हासिलु करण ऐं ला हासिलु करण जे बावजूदि बि साॻियो ई हूंदो आहे। ऐं उन्हनि ममनूआ मोहबतुनि जे अहसास खे जंहिं ख़ूबसूरत तरीक़े सां मां कुझु कटियां पई अतिया बयानु कयो आहे, शायदि उहा औरत ई आहे जो उहा बयानु करे सघे थी। अतिया लिखे थी त मूंखे गोश्त जी थाली सम्झी सिरण जीअं लामारा ॾींदो उनखे प्यारु सम्झा, अहिड़ी बुरी त न आहियां। तुंहिंजो मूं ॾांहुं मोह ईअं ॼण ॿिलीअ जो छीछड़े सां, उनखे प्यारु सम्झा, अहिड़ी बुरी त न आहियां। त अतिया जो प्यारु या कंहिं औरत जो प्यारु इन्हनि सभिनी जज़्बनि खां, इन्हनि सभिनी हिसनि खां इंतिहाई मथां आहे। प्यार ऐं प्यार जे नाले ते औरत खे लज़्ज़त जो सामान बनाईंदड़ हर हिकु पल जे मज़े पोयां खेसि मौत जे मुंहं में उछलाइण वारी मर्द लाइ उहा लिखे थी त महबूब शोकेस में रखियल गुॾीअ महबूब जे शोकेस में रखियल गुॾीअ वांगुरु मां जेको आहे सो पंहिंजे पाण खे सम्झां थी त महबूब हिकिड़ो शोकेस में गुॾीअ खे रखी जीअं ख़ूबसूरत गुॾी रखी घुमे थो, तीअं मां कंहिं महबूब जे यादियुनि में शोकेस में रखियल गुॾीअ वांगुरु आहियां। पर अतिया चए थी पर मां हिकु ज़िंदा इंसानु आहियां ऐं मां चाहियां थी त मुंहिंजो महबूब हिकिड़े इंसान वांगुरु मूंसां प्यारु करे, कंहिं पुतले वांगुरु, कंहिं देवीअ वांगुरु, कंहिं पथर जे मुजस्मे वांगुरु या हुनजे घड़ियल कंहिं तख़यल जी मां औरत न हुजां। मां पंहिंजे पूरे वजूद ऐं जज़्बे सां जेका पंहिंजा साह खणां थी, मां उहा औरत हुजां। ऐं अतिया जी शाइरी इन ई तस्वर जे गिर्द घुमे थी। ससी बणिजी अतिया लिखी, वरी मां थोरो अॻियां कटियां थी छो जो इलाही वॾो लिखियल आहे, माण्हू बोर थी वेंदा। अच्छा, कटण जी ज़रूरत न आहे, इजाज़त आहे। पंजवीह टीह पना नंबर सिंधु हा हाणे लिखां थी। सो अतिया इन सॼी शाइरीअ जी जेके अतिया जा ॿ टे जेके आहिनि से शाइरीअ जा तव्हांजे अॻियां खयां हिकिड़ो ॾिना नज़म ॾिना नंढड़ा मुख़्तसर। उन खां पोइ मां चाहियां थी त अतिया जंहिं दौर में शाइरी कई उनजो थोरो पश मंज़र बि मां तव्हांजे साम्हूं रखिया। अतिया दाऊद जे पस मंज़र ऐं पेश मंज़र में जंहिं पस मंज़र ऐं पेश मंज़र में जनमु वरितो उन वक़्तु सिंधी शाइर जो आवाज़ु जेको विरहाङे खां पोइ अदब जे पस मंज़र खां ग़ाइबु थी वियो हुयो, अतिया उन शाइरा खे आवाज़ु, उन शाइरा खे नओं लहजो, नई शनाख़्त ॾिनी। छाकाणि त इहो इन ॻाल्हि जो मूं वटि सबूत आहे, विरहाङे खां पोइ सिंध अंदरि हिकु ई वक़्तु इनकलाबी वतन दोस्त शाइराणी रवायत सां गॾु विरहाङे में जेको सिंध जो सक़ाफ़ती तमदनी ऐं सिंधी ॿोलीअ जे बुनियादी शनाख़्त खे जेको नाक़ाबिले तलाफ़े नुक़सानु पहुतो, उन नुक़सान जो अहसासु सिंधी अदीब जे अंदर में जाॻियो ऐं उन जो इज़हार शुरूआती दौर में अदब में कयो वियो। सिंधी अदब सिंध में इनकलाब जो, सक़ाफ़ती मोर्चे जो, ॿोलीअ जो हिकिड़ो इंतिहाई मज़बूत मोर्चो थी उभरियो आहे ऐं इन खां केरु बि इनकार न कंदो। उन वतन दोस्त अदबी सियासी रवायतुनि सां गॾु आलमी तौर ते हलंदड़ क़ौमी तहरीकूं इनकलाबी ऐं इनकलाबी तहरीकुनि जो असर बि सिंधी अदब में वाज़े तौर ते नज़र अचे थो। जेतोणीकि अंगोला जी आज़ादी, फ्रांस फेनन ऐं सार्तर ऐं सिमान दी बार जो शाहकार लिखणनि जो पराडो बि सिंधी अदीबनि ऐं शाइरनि जे लिखणनि में भरपूर तरीक़े सां महसूसु करे सघिजे थो। पर उन वक़्तु नस्ली अणबराबरी ऐं पिदरशाहीअ ख़िलाफ़ु आलमी तौर ते जेको महाज़ जुड़ी रहियो हुयो, उन जा ओलड़ा असांखे सिंधी अदब में नज़र कोन अचनि पिया। छो त 60 जे ॾहाके में वुमेन लिबरेशन मूवमेंट पंहिंजे उरूज ते ई ऐं 60 जे ॾहाके में अमेरिका में नस्ल परस्तीअ जे ख़िलाफ़ बि तहरीक हली रही हुई। जॾहिं त सिंधी अदब में आलमी तौर ते हलंदड़ सभिनी तहरीकुनि जा असर असांखे नज़र अचनि था, पर जेका पिदरशाही जे समाज जे ख़िलाफ़ु तहरीक हली आहे उहा असांजे अदब में उन जो असरु तमामु घटि नज़र अचे थो। मुंहिंजी राय आहे इन सां केरु इख़्तिलाफ़ु करे सघे थो। सिंधी अदब में यकीनन उन दौर जो नुमाइंदा अदब थी उभरियो। ख़ासि तौर ते भिटाए जी जदीद तौर ते तशरीह कई वई ऐं संदसि लाज़वाल शाइरीअ जे शाइराणी अज़मत सां गॾु भिटाए जूं सूरमियूं जेतोणीकि त ऊचे घाट सां सभिनी जाखोड़ी किरदारनि जी रहनुमाई करे रहियूं हुयूं ऐं जदीद सिंधी शाइरी तौर नसर में
हिननि जे हवाले ऐं भिटाई जे सूरमियुनि जे हवाले खां सवाइ या उन्हनि जे जिदोजहद ऐं इश्क खां सवाइ नामुकमल हुयो। मतिलबु इहो न हुयो त उन वक़्तु सिंधी अदब में को औरतुनि खे भेटा न ॾिनी वई। भिटाई जो जॾहिं ज़िक्र थियो त औरतुनि जे लाज़वाल किरदारनि खे भेटा मिली रही, पर उहे जेको बि किरदार हुया उहे हिकिड़ा किरदारनि जे तौर ते भेटा मिली रही, पर उहे सूरमियूं तमसीली किरदारनि खां ॿाहिरि निकिरी ज़रूरत करे न ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत न पई करे सघूं। सोनी अॼु बि ॿाहिरि निकिरंदी त जेका इहा कहिड़ी छोकिरी वई आहे, इंडिया हली वई आहे, सीमा वारो, उन मां सोनी निकिरंदी, उहा सोनी पंहिंजे तमसीली किरदार खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत न करे सघंदी, न नूरी करे सघंदी, न ई ससी करे सघंदी, न ई मारवी करे सघंदी। त उहे औरतूं हुयूं, उहे किरदार हुया, पर उन्हनि किरदारनि खां ॿाहिरि निकिरण जी उन्हनि ज़रूरत न कई हुई। ऐं जदीद अदब तौरु जदीदियत पुॼाणा सर्जंदड़ सिंधी अदब में वॾी बेहद बि इहा हुई त भिटाई जे सूरमियुनि खे जदीद जूं सूरमियूं करे पेश करे कयो वञे हा। संदन किरदारनि खे जी उणत तौरु संदन जिदोजहद जी चूंड मर्द लिखारी करे रहियो हुयो। मारवी खे सिंध सॾे रही त अचु त तुंहिंजी ओट ॾाढनि खे ॾारे विझूं, पर मारवीअ खे कॾहिं सॾियो न वियो त अचु त गॾिजी पिदरशाहीअ जे हिन महल खे टोड़े विझूं। उन लाइ मारवीअ खे कॾहिं बि पुकारियो कोन वियो। इन पूरे अदब जे महाकथा या मेटा नैरेटिव वारो, उहो अदब जो महाकथा या मेटा नैरेटिव वारो दौरु हुयो। उहो दौरु जॾहिं अदब में अज़ीम जेके नज़रिया हुया, अज़ीम नज़रिया हुआ, जेका आहे अवामी जिदोजहद हुई, क़ौमी आज़ादी जी जिदोजहद हुई। उन मेटा नैरेटिव में औरत जी आज़ादी उन नैरेटिव जो हिसो कोन हुई, उनखे मेटा नैरेटिव कंसीडर कोन कयो वियो, उनखे सम्झो न वियो त इहा जेका महाकथा आहे, जेका मज़दूर जी आज़ादी आहे, जेका अवाम जी आज़ादी आहे, जेका क़ौमी आज़ादी आहे, उन सॼी आज़ादी में जेकॾहिं औरत जी आज़ादी जो सुवालु न आहे त शायदि उहा महाकथा पूरी कान्हे का, उहा किथे अणखुट आहे। महाकथा वारो दौरु जॾहिं वॾा वॾा इनक़लाबी नारा, इनक़लाबी नज़रिया, जिदोजहद ऐं मज़ामत जहिड़ा हसीन दिलफ़रेब लाज़वार बहस शाइरीअ जा मौज़ू हुया, उन सां गॾोगॾु आलमी इक़्तिसादी इस्तिसाली नज़रिया मज़दूर ऐं पोरे सां वेसाघाती पिणु नुमाया उन महाकथा जा बुनियादी थंबा हुया। फ़िक्री तौरु इल्मी गहराई फ़नी क़ाबिलियत में को अहिड़ो पहलू न हो जंहिंमें उन महाकथा में का घटिताई महसूसु थींदी हुई। पायलो फ़रारी जो मज़लूमनि जे इल्म ते रखी रहियो, उन ते बहस थी रहियो हो, जॾहिं त उन दौर में गूगल या आर्टिफिशियल इंटेलिजेंस जहिड़ा ज़रिया बि न, उन जे बावजूदि आलमी पोरियत तहरीकुनि मज़ामती किरदारनि ते जेको कुझु सिंधी अदब में लिखिजी रहियो ऐं बहस थी रहियो, उहो यकीननि क़ाबिल तहसीन अमल हुयो। उन दौर में सिमॉन डी बॉयर पंहिंजो मशहूरु किताबु सेकंड सेक्स लिखियो हो, ऐं सिमॉन ऐं बेटी फ्राइडन चंद सालनि खां पोइ शारा आफ़ा किताबु फेमिनिस्ट मिस्टिक लिखियो हुयो। इहे ॿ उहे किताब जिन आलमी तौर ते जेको आहे हिकिड़ी वॾी हलचल मचाए छॾी, उहे पधिरा थी चुका। अदब में सार्तर जो ज़िक्र आम हुयो, पर सिमन जेका सार्तर जे टकर जी अदीबा हुई, सिमॉन डी बॉयर, उन जो तारीफ़ सिर्फ़ु एतिरो हुयो, मां सिंधी अदब जे पर्सपेक्टिव में ॻाल्हि करे रही आहियां, एतिरो हुयो त उहा सार्तर जी उहा महबूबा आहे जेका बग़ैर शादीअ सां सॼी ज़िंदगी उन सां गॾु रही आहे। जॾहिं त सिमॉन 60 खां वधीक किताब लिखी चुकी ऐं जेतिरा उन जा नावल लिखियल आहे, जहिड़ी सार्तर जी ट्रायोलॉजी, उन जे टकर जा सिमॉन जा नावल हुया। ऐं सेकंड सेक्स खे आलमी तौर ते मञता मिली चुकी, पर 2010 ताईं सेकंड सेक्स सिंधीअ में तर्जुमो न थियो हुयो। उर्दूअ में सन 2000 में तर्जुमो थियो, जेको 1940 में पब्लिश थी चुको हो। अंगोला जी आज़ादी जेको इहो पायलो फ़रारी जो किताबु 1961 में लिखियो वियो, 1963 में सिंधीअ में तर्जुमो थी वियो। इहो मां बैकग्राउंड ॾियणु पई चाहियां, जंहिं बैकग्राउंड में अतिया लिखणु शुरू कयो आहे। उहा महबूबा जे सॼी ज़िंदगी सार्तर सां गॾु गुज़ारी, जंहिं मां इहो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल न हुयो त उन वक़्तु जेको मेटा नैरेटिव या महाकथा हुई, अदब जे अंदरि जेके लाड़ा नज़रिया किताब ज़ेरे बहस हेठां, उन्हनि में औरत लिखंदड़ जो सभ खां ख़ूबसूरत तारीफ़ रुगो संदन महबूबा वारो रुतबो ई हुयो। कंहिं मर्द जी दिलफ़रेब तस्वर जी कैदी औरत, पोइ उहा औरत सिमॉन डी बॉयर ई छो न हुजे, खणी उहा केॾी बि क्रिएटिव हुजे, हिकिड़ी दुनिया जी उहा औरत ई जंहिं औरत जे बारे में नज़रियो मटाए छॾियो, पर असांजे अदीब वटि उहा हिकिड़े मर्द जी महबूबा दिलि भाईंदड़ बहादुर औरत आई। उनजी बहादुरी सिर्फ़ु उहा आई त उन सार्तर सां बग़ैर शादीअ जे पूरी ज़िंदगी गुज़ारे छॾी। उनजी इहा बहादुरी न हुई त उन सेकंड सेक्स लिखियो, जंहिंजो पहिरियों जुमिलो हुयो, व्हाट इज़ ए वुमेन, वुमेन इज़ अ वार्म। औरत खे वार्म खां ॿाहिरि दुनिया ॾिसे नथी।
पर इहो कॾहिं बि ट्रांसलेट न थियो हुयो, कंहिं बि अदीब कॾहिं बि कोट कोन कयो जेतिरो मूं अदब सिंधी पढ़ियो आहे 2010 ताईं इहो किथे कोट कोन कयो हुयो। सो बेटा जे सूरमिन खां सवाइ कंहिं बि बहादुर औरत जो किरदारु पोइ उहा माई बख़्तावरी छो न हुजे, उन ते कॾहिं बि का कहाणी को नज़म सिंधी अदब जे सोनारी दौर 60 ऐं 70 ऐं 90 जे ॾहाके ताईं कोन लिखियो वियो। जॾहिं फेमिनिस्ट अदब आयो ऐं फेमिनिस्ट राइटर्स माई बख़्तावर जे बारे में लिखणु शुरू कयो, गॾु करणु शुरू कयो, उन खां पोइ माई बख़्तावर ते अगरि को नज़म लिखियो वियो हुजे पर उन जे शहादत ते जॾहिं हारी तहरीक उर्ज ते ॾी ऐं माई बख़्तावर जी शहादत महारी तहरीक खे जला बख़्शी, उन ते बि का कहाणी कॾहिं बि कोन लिखी वई। अगरि मां ग़लति हुजां त मूंखे करेक्ट करे सघो था। उन वक़्तु न लिखी वई सिंधी औरत। उन वक़्तु जेको अदब लिखी रही उहो अदब इस्लाही दौर में अचे पियो, जॾहिं त केतिरियूं ई लेखकाऊं 70 जे ॾहाके में निर्वार थियूं ऐं कहाणियुनि में उन्हनि कहाणियुनि में उन्हनि वटि तमामु वॾी हलचल मचाए छॾी। ख़ासि तौर ते ख़ैरुनिसा जाफ़री ऐं नूरुल शाह जेको ममनूआ मौज़ूअनि ते लिखियो उन सिर्फ़ु शानदार हुयो, पर सिंधी अदब में हुन वक़्तु उन्हनि तमामु घणो तहलको मचाए छॾियो। ऐं तंहिंजे बावजूदि उन्हनि अदीबाउनि जे हवाले सां जेको उन्हनि पाण भोॻियो उहा हिकिड़ी अलॻि स्टोरी आहे। नूरुल शाह पंहिंजे किताब जलावतन जे माउरत में लिखियो आहे त सिंधी अदब में ख़ालिस्तन जेका औरत अदब लिखी रही आहे उनखे ख़ालिस्तन औरताणे अदब जे खाने में रखियो वञे थो। नूरुल शाह लिखे पई त उन वक़्तु जेका औरतूं आहिनि जेको टाइम आहे उहो ईअं लिखी रहियूं जो नाला लिखाए मटाए ऐं पंहिंजूं कहाणियूं छपराए रहियूं आहिनि, छो जो अगरि उहे पंहिंजे नाले सां का बि कहाणी लिखनि थियूं त उहा उनजी किरदारु कशी कई थी वञे। हुन में ॾिठो वञे थो त औरत जो पंहिंजो किरदारु हुन में किथे नज़र अची रहियो आहे। त नूरुल शाह लिखियो इहो जनवरी 1979 में पंहिंजे किताब जे मुहूर्त में लिखे थी त मुंहिंजे लाइ कंहिं बि औरत जी कची फिकी लिखणी अमर जलील ऐं शेख हयाज़ जे शाइरीअ खां लाइ अहमियत लिखे थी त उन कची फिकी लिखणीअ लाइ बि उनखे उनजी ॾाढी क़ीमत ॾियणी पए थी, जॾहिं त हिन अदीबनि खे पंहिंजे लिखण लाइ क़ीमत कोन थी ॾियणी पए। सो उन लाइ उनखे ख़ालिस्तानी औरताणे अदब जे खाने में रखी उनजी टीका टिप्पणी कई वञे थी। उन अदब लाइ कंहिं बि अज़म जी का गुंजाइश न हुई। साॻी तरह नसर में केतिरा ई नाला उभरिया जन में सिंधी अदब जे मां कथा में मौजूदु वॾा खाल पधरा करे विधा। उन वक़्तु सिंधी अदब जूं वायुमंडल ते जलावत सिंधी पंहिंजी धरतीअ ते जलावतनि जहिड़ी कैफ़ियत सिंधी ऐं सिंधी जेको आहे सो औरत जेको लिखी रही हुई उनखे ओन न कयो हुयो। ख़ासि तौर ते जेको सिंध जो मज़ाहमती अदब हो उहो पॉपुलर रहियो, पर उन मज़हबी अदब में कॾहिं बि तव्हां न ॾिठो हूंदो सिंधी तारीख़ सिंधी मज़ाहमती अदब में अतिया दाऊद जो नज़म शामिलु कयो वियो हुजे, ख़ैरुनिसा जाफ़रीअ जी कहाणी शामिलु कई वई हुजे या नूरुल शाह जी का कहाणी शामिलु कई हुजे त हीअ मज़ाहमती अदब आहे, मेन स्ट्रीम मज़ाहमती अदब आहे। जॾहिं अॼु बि जॾहिं ॿिया सभु नज़रिया जदोजहद में आहिनि, पिदरशाही अॼु बि पंहिंजे उन ई जौह जलाल सां वेठी आहे ऐं जंहिं पिदरशाही जे ख़िलाफ़ु तव्हांजी रियासत तव्हां खां परे आहे उनजे ख़िलाफ़ु नारो लॻाइणु आसान आहे। पिदरशाही तव्हांजे घर में आहे, तव्हांजे बिस्तरे में तव्हांजे पासे में सुतल आहे, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण लाइ हिकिड़ी औरत खे तमामु घणी क़ीमत अदा करणी पए थी, पर उनखे कॾहिं बि मज़ाहमती अदब जो हिसो न ठाहियो हुयो, उन अदब खे मज़ाहमत में शामिलु न कयो हुयो। तंहिं करे अहिड़ो अदब जंहिंमें क़ौमी तबक़ाती जिदोजहद जो अक्स हुजे, थोरे शाइरी नसुल हुजे, उनखे वधीक मक़बूलियत बि मिली, उनखे मज़ाहमती अदब बि सम्झो वियो ऐं उहा ई वाहिद मज़ाहमत जी सिनफ़ सम्झी वई जंहिंमें वतन दोस्ती हुजे, जंहिंमें इनकलाब हुजे, मज़दूर जे हक़ जी ॻाल्हि हुजे, जंहिंमें वतन जी धरतीअ जी ॻाल्हि हुजे, पर धरतीअ ते मौजूदु औरत जे हक़ जी ॻाल्हि खे कॾहिं बि मज़ाहमती अदब में जो हिसो न ठाहियो वियो। उनजो उहो ई सबबु हुयो जो औरतुनि जॾहिं अॻियां हली लिखियो त मज़ाहमती अदब जे वसफ़ में हुननि थोरी जुरत कई, तरमीम कई, जंहिंमें ख़ैरुनिसा जाफ़री सभ खां पहिरें आहे या नूरुल शाह आहे जन पहिरें पंहिंजे नसरी नज़म में उन औरत खे हिकिड़ो ॾाढो मज़बूत आवाज़ु ॾिनो ऐं उन्हनि जे जेको आहे सो ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद कयो, जेको ज़ुल्म औरत सही रही आहे ऐं जेके ॿिटो मयार आहे सिंधी समाज जो उन ते बि लिखियो। नूरुल शाह उन ॿिटे मयार जे वास्ते लिखे थी त ऐं जलावतन ते जेको प्रीफेस आहे उन में लिखियो वियो आहे, असां सिंधी औरत खे चुल्ह जी आग में दुखंदे ॾिसण जा आदी आहियूं। हूअ अॻियां लिखे थी त चुल्ह जी आग खां मुड़ुस जे जिन्सी ख़्वाहिश जी तकमील खां ॿारनि ॾियण वारी मशीन बणिजण ताईं हिन जो वजूदु क़ाबिले क़बूल आहे। अगरि उहा औरत उन वजूद खां इनकार करे थी त उन खां पोइ उहा पंहिंजे ई धरतीअ ते पंहिंजे वजूद में जलावतन कई वञे थी।
इहो अदी नूरुल्लाह शाह जा जेके आहिनि से एडिशन में लिखियल लफ़्ज़ आहिनि। 1979 खां 2023 ताईं 40 साल गुज़री चुका आहिनि। छा हिननि जुमिलनि में का तब्दीली महसूसु थिए थी? लॻे थो त सिंधी औरत जे हवाले सां को असांजे समाज में तब्दीली आई आहिनि। जॾहिं इनकलाब सिंधी अदीब इनकलाबी तरीक़ुनि ते लिखी रहिया उन वक़्तु सिंधी औरत लेखकाऊं पिदरशाही समाज में मौजूदु तज़ादनि खे ललकारे रहियूं हुयूं। हू अॻियां अचे लिखी रहियूं त अॻियां आई अचे पंहिंजी जेका आहे सा औरत जे हवाले सां लिखी रहियूं हुयूं। ऐं पर उन जे बावजूदि उहे लेखकाऊं जेको एॾो जुरत सां लिखी रहियूं हुयूं उन जे बावजूदि बि अदे नूरुल्लाह शाह लिखण ते मजबूर थिए थी त उहो लिखे थी त खेसि हिकु औरत जॾहिं बि हुन कलम खयो आहे हिकु औरत बणिजी हुन कॾहिं बि न आहे लिखियो, हुन हिकु लेखक बणिजी लिखियो आहे, मां हिकु लेखक जी हैसियत में लिखियो आहे। जेतोणीकि त 80 जे ॾहाके में सिंधी समाज जंहिंमें के चंद आङुरियुनि ते ॻणण जेतिरी औरत लेखकाऊं हुयूं जेके पंहिंजे सगारे कलम सां मर्द अदीबनि खां बि घणो अॻियां बीठी हुयूं, पर उन वक़्तु बि औरत लेखकाउनि वारे लेबल खां न सिर्फ़ु हू छिरकंदियूं हुयूं छाकाणि त पर भुञंदियूं त उन्हनि खे औरत लेखकाऊं न सम्झो वञे, छो जो उहो लेबल लॻाइण खां पोइ संदन अदब ते औरताणे अदब जो टिको लॻी वञे हा ऐं खेनि औरताणे रेलगाॾीअ जे ॿिए खाने में सवार करे अदीब सिंधी अदीब ॿिए गाॾे में सवार करे छॾींदा हुआ। अदब जे मैदान में रुॻो मर्द लेखकनि लाइ ख़ाली हो। उहो बि हिकु अलमियो आहे त मर्द किरदारु जॾहिं लिखंदो आहे या मर्द लेखक जॾहिं लिखंदो आहे उहो औरत किरदारु बि तख़लीक़ कंदो आहे, मर्द हीरो बि तख़लीक़ कंदो आहे। ऐं संदन तफ़सीली तौरु किरदारु निगारी कंदे कॾहिं बि कंहिं मर्द अदीब इहो लिखणु ज़रूरी न सम्झो आहे या वज़ाहत ॼण ज़रूरी न सम्झो आहे त संदसि कहाणीअ जा जेके मुख्य किरदार आहिनि जेके औरत किरदार आहिनि उहो हुन ज़रूरी न आहे त मर्द बणिजी लिखियो हुजे। उहो कॾहिं बि न चवंदो आहे त मूं मर्द बणिजी न लिखियो आहे त वज़ाहत न ॾींदो आहे, पर जॾहिं औरत लिखे थी त उहा हर वज़ाहत ॾिए थी त मूंखे औरत बणिजी, मां अदब न लिखियो आहे, मां अदब जेको आहे इंसान बणिजी लिखियो आहे। पर मर्द कॾहिं बि वज़ाहत ॼण ज़रूरी न सम्झो आहे त हुन औरत जेको अदब तख़लीक़ कयो आहे उहो मर्द बणिजी न कयो आहे। इहो हिकिड़ो फ़र्क़ु आहे। पर हिन कॾहिं बि मर्द थी न लिखियो आहे, पर औरत लेखकाउनि खे अलॻि दॿे में ज़बरदस्ती सवार करे संदन हथ में टिकेट ॾेई छॾींदा हुआ, जंहिं करे औरत लेखकाऊं अॼु बि मर्द अदीबनि खां मंझता लाइ पाण खे औरत लेखा चवण खां लहराईंदियूं ईंदियूं आहिनि। उन ॾिस में अतिया दाऊद शायदि उन खेत्र में पहिरीं औरत लेखक आहे जंहिं फ़ख़ुर सां चयो त हा उहा हिकु औरत फेमिनिस्ट लेखका आहे। इन मंज़रनामे में जॾहिं हिकिड़ो इंतिहाई सगारो अदब तख़लीक़ थी रहियो ऐं उनखे अॼु बि तव्हां ॾिसंदो त तव्हांजा लिंग कांडारबा त 80 जे ॾहाके में सिंधी औरत इहो सभु कुझु लिखी रही आहे, पर उहा सिर्फ़ु उन लेबल खां रुॼंदी छो त उनखे सेपरेट करे जेको मेन स्ट्रीम अदब तख़लीक़ जूं तारीख़ूं लिखियूं वेंदियूं उन में किथे बि औरत लेखक आहिनि, औरत शाइर आहिनि, औरत कहाणीकारनि जो ज़िक्र मेन स्ट्रीम अदब में शामिलु न कयो वेंदो। ऐं अतिया इनखे जेका ग्लास सीलिंग हुई या इहो जेको टेबो हो या जेका दीवार हुई इन लेबल खां जेको डपु हो जेको माण्हू छिरकंदा हुआ उन सॼे खे टोड़ियो ऐं हुन पाण क्लेम कयो त उहा हिकु औरत लेखक आहे। ऐं उहा औरत लेखका जे नज़र सां औरत जी हैसियत में जेको दुनिया जो सॼो लकाउ ॾिसी रही आहे, उहो न सिर्फ़ु पिदरशाही समाज आहे, उहो न सिर्फ़ु जेको तबक़ाती जुदोजहद आहे, उहा न सिर्फ़ु आलमी इस्तेसाली तहरीकूं आहिनि या उन्हनि जे ख़िलाफ़ु मज़ामत आहे, उन सॼे खे न सिर्फ़ु उहा महसूसु करे थी के इंसान जी हैसियत सां, पर उन ते लिखी बि सघे थी ऐं साॻे ई तादाद लिखी सघे थी बग़ैर कंहिं छिरकजे बग़ैर कंहिं लिखजे। सो अतिया वॾे फ़ख़ुर सां चयो त उहा औरत लिखारी आहे, फेमिनिस्ट लिखारी आहियां। जंहिं वक़्तु अतिया फेमिनिज़म खे ओन कयो ऐं पाण खे हिकिड़ी एक्टिविस्ट फेमिनिस्ट लेखका चयो उन वक़्तु सिंधी मर्द अदीबनि जा रवैया मटिजी विया। जेतोणीकि त अतिया अमली सियासत में कॾहिं बि न रही आहे, पर उहो सिंधी अदबी संगत में तरक़ी पसंदि खाॿे धुर जे नज़रियाती लिखारियुनि वारे धड़े में रही आहे। तंहिं करे नज़रियाती तौर ते चई सघिजे थो त उहो खाॿी धुर जे पोरियत जिदोजहद जी हामी रही आहे। तंहिंजे बावजूदि बि तरक़ी पसंदीअ जे उन लॾे में पोरियत औरत खे पंहिंजे जिन्सी ऐं सिन्फ़ी शनात खां अॻियां अचणु पसंदि न कयो वेंदो हो। जेको कुझु अतिया सठो ऐं बर्दाश्त कयो उहो हिकु अलॻि दास्तान आहे, उन ते हिकिड़ो नओं किताबु लिखी सघिजे थो। उन माहौल में जॾहिं सिंध में सिर्फ़ु रवायती तरक़ी पसंदि सोच रखंदड़ वारो मर्द बि कंहिं क़बाइली सरदार खां घटि न हुयो।
छो त अतिया जेको सठो आहे न उहो अतिया उहो कबाइली सरदारनि जे जेको कुझु करे रहिया आहिनि उन वक़्तु तरक़ी पसंदि लॾे में बि इहो ई कुझु थियो। उन में बि अतिया जेको आहे हाणे बि थिए थो, पाणे पर अधु बि लॾो तरक़ी पसंदि लॾो ई पाण डावाडोल थी वियो आहे। हिन ते बि मूं त तनक़ीद ईंदी, पर इहा हक़ीक़त आहे त उहा हा। ऐं उनजे ख़िलाफ़ु अतिया लिखियो। अतिया लाइ वॾो मसइलो हुयो जेको त संदसि उहा हिकु आम लाड़ ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ हिकु यतीम छोकिरी हुई जेका पंहिंजे हवाले सां पंहिंजी अमड़ सां अकेली रहंदी हुई, जहिड़े लाइ नौकरियूं कंदी हुई, न को भाउ अदीब न मुड़ुसु ऑफिसर, न ई पीउ ज़मीनदार, न ई सैयद, न ई कंहिं यूनिवर्सिटी प्रोफेसर, हिकु आम ज़ात सां आम ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ मथां सिंध जे हिन समाज में माउ सां बिल्कुलु अकेली बस में चढ़ी, माउ सां अकेली रहंदड़, हुन खां गॾु बसुनि में चढ़ी अकेली अदबी गॾिजाणियुनि में शरीक थियणु उन वक़्तु कंहिं बि इनक़लाबी मज़ामती जिदोजहद खां घटि अमल न हुयो। ऐं उहा औरत जॾहिं औरत जे हक़ लाइ ॻाल्हि करे त उनजे मथां जेका बावड़ कई वई, जेको उन ते तोहमतूं लॻायूं वयूं, जेके इल्ज़ाम लॻाया विया, जॾहिं असां सभई औरतूं इहो सॼे प्रोसेस मां गुज़रंदा आहियूं, अञा बि गुज़रंदा रहूं था, आख़िरी उमिरि ताईं गुज़रंदा रहंदासीं, त जेॾी महिल डिस्कशन थींदी आहे, जॾहिं अतिया ॿुधाईंदी आहे त अतिया चवंदी आहे तव्हां वरी बि बचियलु आहियो, तव्हां प्रोफेसर आहियो, फलाणो बचियलु आहे, फलाणे जे पोयां ही टेग लॻल आहे। मूं जंहिं समाज मां नितसि उते मूंखे क़दम क़दम ते कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि। त उन वक़्तु सिंधी समाज में अतिया जहिड़ी ख़ुदमुख़्तियार औरत खे बर्दाश्त करण लाइ तयारु बिल्कुलु न हुई। उहा ॿी ॻाल्हि आहे त सिंधी समाज अञा बि कंहिं ख़ुदमुख़्तियार औरत खे बर्दाश्त न पियो करे सघे। अॼु बि सिंधी औरत पर अॼु जी सिंधी औरत अकेली न आहे। अतिया दाऊद, नूरुल शाह, अमर सिंधू जहिड़ियूं केतिरियूं ई औरतूं पोयां केतिरा ई रस्ता ठाहे आयूं आहिनि, जन ते कुझु उन्हनि जा जेके रस्ता आहिनि उहे आसान थिया आहिनि, पर जॾहिं अतिया हली हुई त उहे रस्ता असां सभिनी लाइ पाण ठाहिया। ऐं इहा मां अतिया मुंहिंजे पासे में वेठी आहे, न पर हिकिड़े पढ़ंदड़ जे हैसियत में मां इहो सभु कुझु लिखी रही आहियां। जॾहिं अतिया ॿाहिरि निकिती उन वक़्तु सिंधी त छॾियो, छो जो मां मुस्तक़िल सिंधी अदब जे हिन में पर्सपेक्टिव में ॻाल्हायां पई, पर उर्दू अदब में जेको तरक़ी पसंदि लॾे जी हालत हुई उहा बि का अहिड़ी क़ाबिले रश्क न हुई। हक़ीक़ी तौर ते उन वक़्तु सिंधी अदब में उर्दू अदब में जॾहिं अतिया लिखी रही हुई त ज़हनी तौर ते मुंतशिर सारा सुगुप्ता खे ख़ुदकशी करण ते मजबूर कंदड़ बि उर्दू अदब लॾो ई हुयो। ऐं उन खां पोइ किरदार कुशीअ में तरक़ी पसंदि अदब हिकिड़े तरक़ी पसंदि अदीबई नावल लिखियो जंहिंमें हुन पाण खे अज़ीम इनक़लाबी अॻवान, पंहिंजी ज़ाल खे फेमिनिस्ट, बाक़ी उन वक़्त जे ॿियनि औरत लेखकनि खे महज़ रंडियूं ऐं लेज़बियन करे पेश कयो। उहो उन वक़्तु उर्दू तरक़ी पसंदि लॾे जो वॾो नालो हुजे उहो नावल लिखियो ऐं इन तरीक़े सां उन्हनि जाखोड़ी औरतुनि खे भेटा ॾिनी वई। उन वक़्तु अतिया दाऊद न सिर्फ़ु हिकु शानदार तख़लीक़ी नज़र तख़लीक़ कया, हिकु तरफ़ हू ज़ाती तौर ते पंहिंजी शख़्सी आज़ादीअ जी क़ीमत ॾिनी, ॿिए तरफ़ रवायती अदबी खेत्र में उन साॻई तरक़ी पसंदि लॾे जी दकियानसी सोच सां जहिड़ींदे पंहिंजे लाइ स्पेस क्रिएट करी। उन जे बावजूदि बि हिकिड़ो माहौल हो जंहिंमें अतिया सर्वाइव कयो, उन जे बावजूदि बि अतिया जी शाइरीअ में निरासाई नाउमीदी न आहे। अतिया जंहिं शाना जे तौर ते मूं चयो पंहिंजे महबूब खे साथी चवणु पसंदि करे थी, उनखे अलविदा करे थी। ॿिए नज़म में अतिया लिखे थी त न मां हिनखे अॻियां थी कयां। अतिया खां सिंधी अदब में औरत जो सघाओ आवाज़, रड़ी या गुस्से जो इज़हार न हुयो। औरत जी मज़लूमियत, ज़ुल्म, ॾाढा इला दुकार जो इज़हार ज़रूरु हुयो, पर अतिया जंहिं तरीक़े सां उन सॼे खे पंहिंजे नज़म में हिकिड़े नए ॾाहप सां उनजो जवाबु ॾिनो आहे, हिकिड़े नए अज़म सां उनखे जवाबु ॾिनो आहे, जंहिं नए तरीक़े सां उनखे बयानु कयो आहे, उहो पंहिंजे हवाले सां सिंधी अदब में उनजो इज़हार मूंखे घटि रहे थो। फॉर एग्ज़ाम्पल अतिया जेको ॼाण जो ऐलान करे थी, हिकिड़ो उनजो नज़म आहे जंहिंमें उहो ऐलान करे थी त मां ॼाणा थी, छाकाणि त मर्दाने समाज में औरत खे मिस्ट्री करे, औरत हिकिड़ी मिस्ट्री आहे। औरत हिकिड़ी मिस्ट्रीअ खे असां कीअं था चई सघूं, सिंधीअ में छा लफ़्ज़ इस्तेमालु, हा तिल्स्मियत आहे,
जादूगरी आहे, साहिरी आहे, उनखे अहिड़ो हिकिड़ो कयो वियो आहे, यूनिक कयो वियो आहे, उन ॼाण में क़ैद करे रखियो वियो आहे त औरत पंहिंजे हुजण जे ॼाण जो इज़हार बि नथी करे। औरत पंहिंजी ॼाण खां पंहिंजे पाण खां पाण वाक़ुफ़ु रहे थी ऐं उहा जेको पैमाना तय थियल हुन जे अंदरि ई रहे थी। पर जॾहिं औरत पाण खे ॼाणे थी त उन ॼाण जो जेको ऐलान आहे उहा उन ऐं जॾहिं सम्झे थी त हीअ जेका सॼी मिस्ट्री आहे उहा सॼो हिकिड़ो तिल्सम जेको आहे उहो उनखे क़ैद करण लाइ कयो वियो आहे त उहा सॼी ठगी जेका आहे उहा टुटी पए थी। अतिया जो नज़म आहे त ख़ुदा मूंखे एतिरी हिमत ॾे त ग़ुलामीअ जो तौक़ जंहिंखे प्यार सम्झी ॻिचीअ में विझी मदारीअ जे गंढ ते नचा थी सो लाहे फिटो कयां। माना इहो अहसासु हुजणु जॾहिं प्यार में इंसानु पंहिंजा सभु हवास विञाए वेंदो आहे उन वक़्तु इहो अहसासु हुजणु त हीअ जेका ग़ुलामी आहे, हीअ जेको प्यारु आहे उहो अनकंडीशनल न आहे, उहो मशरूत आहे। जॾहिं मां मिस्ट्री आहियां, जॾहिं मां तव्हांजे तख़यल जी महबूबा आहियां ऐं उन तख़यल जी महबूबा जेसि ताईं आहियां त मां तव्हांजो प्यारु आहियां, पर जेका मां पाण आहियां जॾहिं मां उहा थियां थी त पोइ उहो प्यारु मूंखे मुंहिंजे हुजण जो इनकार आहे त इहा हिकिड़ी ग़ुलामी आहे। ऐं अतिया चए थी ख़ुदा मूंखे अहिड़ी हिमत ॾे ग़ुलामीअ जो तौक़ जंहिंखे प्यारु सम्झी ॻिचीअ में विझी मदारी जे गंढ ते नचां थी सो लाहे फिटो कयां। हूअ प्यार ऐं प्यार जे धोखे खे औरत खे ग़ुलाम रखण वारी चाल खे ख़ूब सम्झे थी। अतिया जी शाइरी में हिकु मुनफ़रद ॻाल्हि इहा बि आहे त हू सिंध धरतीअ जे क्लासिकी अदब ऐं क्लासिकी किरदारनि ज़रिए बि उन्हनि जो बि हिकु नओं रूप ॾेखारे थी। संदसि शाइरी में उहे सूरमियूं जेके लाज़वाल किरदार आहिनि उन्हनि खे बि अतिया पंहिंजे हिसाब सां बयानु करे थी। जीअं अतिया जी शाइरीअ में मूमल त सूरमी आहे ई आहे। अतिया चए थी त मां मूमल थी सॼी राति ॾीओ ॿारे छो वियां, हुनखे फूक ॾेई मां निकिरी वञा। पर अतिया जी शाइरीअ में जेका पावरफुल किरदारु आहे उहा सूमल आहे। अतिया जी जेका सूरमी आहे उहा सूमल आहे, छो त मूमल जो जेको तिल्सम आहे उहो सूमल क्रिएट कयो आहे। मूमल में पंहिंजो तिल्सम न हुयो, उनजो तिल्सम सूमल जी ॾाहप आहे ऐं उहा ॾाहप जो जेको इदराक आहे उनखे असांजे समाज में चालाक, फ़रेबी, धोखेबाज़, जादूगर, बदकिरदार औरत सम्झो थो वञे, छो त उहा ॾाही औरत आहे। भिटाई बि ॾाहप खां पनाह घुरे थो। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। जॾहिं त औरत जे इश्क खे त लाज़वाल भेटा ॾिनी वञे थी, पर औरत जी ॾाहप खे अहिड़ो त जेको आहे सो लोयो वञे थो जो सूमल जी ॾाहप जो हिकिड़ो पूरो जनाज़ो कढियो थो वञे त सूमल मकार, सूमल चाराक, सूमल ऐं मूमल मन मोहींदड़, मूमल सादी, मूमल ॾीओ ॿारे राणी जो इंतज़ारु पई करे, मूमल हीरोइन आहे। ऐं सूमल जेका हुनजे इर्द गिर्द हेॾो जहान पैदा करे वेठी जंहिं मूमल खे मूमल ठाहियो। जेकॾहिं सूमल न हुजे हा त मूमल जी काक बि न हुजे हा, मूमल जो राणो बि न हुजे हा, मूमल जो हिजर बि न हुजे हा, मूमल जो विसल बि न हुजे हा। पर उहा सूमल जेका आहे उहा जेका आहे अदब में कोन्हे का। त इहो बि मूं लिखियो आहे त मुंहिंजा पना ई अर्थे विया, थोरो माफ़ु कजो मां जाचे वठां। त उहे जेके आहिनि न, इहो मां लिखां पई त अतिया लिखियो मुंहिंजो अकुलु मूं लाइ अज़ाब थियो, इहो ई अलाह ॾाही मथियां तुंहिंजी आङुर पकिड़े ख्वाबनि में हलंदी रहां। उहो ॾाढो ख़ूबसूरत तस्वर आहे, हुन में को ॾुख ई कोन्हे। हर वक़्तु इश्क में तुंहिंजे साथ खे सच सम्झी सपननि में उॾंदी रहां। माना इहो जेको ॾाह थी अचे न, इदराक थो अचे, इश्क जे अज़ाब खां ॾाहप जो अज़ाब वधीक आहे। आशिक़ औरत लाइ क्लासिकल शाइरनि जी ॾात जा समुंड ख़तमु थी वञनि था। हू लिखी लिखी थकिजी पवनि था। आशिक़ औरतुनि जा दास्तान, आशिक़ औरतुनि लाइ मुहबत, पर ॾाही औरत लाइ समाज में कहिड़ो रुतबो आहे। मां पहिरीं लिखी चुकी आहियां, मूमल मन मोहींदड़, सूमल मकार सियाणी, उन जे ॾाहप जे अज़ाब खां बचण लाइ इश्क जे दास्तान ॿुधाईंदा रहनि था। उहो सभु ॾिसी उहो सभु ॾिसण ऐं सम्झण खां पोइ मुहबतूं खोटे सिके जहिड़ियूं लॻनि थियूं। उन समाज खे जेको नओं समाज जो नालो ॾेई सघिजे, जंहिंखे मूमल माण्हू सां न पर सूमल जे सियाणप सां इश्क हुजे, उहो ई समाज हूंदो न जेको मूमल त भली माणियो पर सूमल खे बि त सलाम पेश कयो, उनखे त ऑन कयो। उहो जेको समाज आहे उहो ई आहे। मुंहिंजे कशकोल में खोटा सिका विझंदे टे ॾींहं अखि सां ॾिसंदो आहीं। मुहबत ऐं बुख ॿई अतिया ई कहिड़ो लफ़्ज़ आहे आनणियूं Mobile data saturated.
बुख ॿई अंधियूं हूंदियूं आहिनि सॉरी मोहबत ऐं बुख ॿई अंधियूं हूंदियूं आहिनि। पितरशाही समाज में मर्द जे सांचे मां जुड़ियल आहे। पंहिंजे तरीक़े वारदात में औरत जे मोहबत ऐं बुख ॿिन्हिनि खे जीअं तबक़ाती समाज बुख खे एक्सप्लॉइट कंदो आहे तीअं पितरशाही समाज औरत जे मोहबत खे एक्सप्लॉइट कंदो आहे। ऐं उहो जेको मोहबत जो जी एक्सप्लॉइटेशन जो शौर मूंखे अत्या जे नज़मनि में नज़र अचे थो उहो मूंखे शायदि कंहिं बि ॿी सिंधी शाइरा जे नज़मनि में नज़र नथो अचे। अत्या जा अहिड़ा केतिरा ई नज़म आहिनि जेकॾहिं मां पढ़ी ॿुधाईंदसि शायदि अत्या पोइ अत्या खे मां फरमाइश कंदसि कुझु नज़म इजाज़त ॾियो त मां कोट करे वठां पढ़ी वठां। हा अञा हिकिड़ा इहे 20 पना ॿिया बि आहिनि तंहिंजे करे मां थोरो जेको आहे न वरी जहिड़े तरह सां त उनखे बयानु वेठी अच्छा मां हिकिड़ो ॿियो बि जुमिलो लिखियो जेको आहे त जीअं लिखंदा आहिनि न त सिगरेट सिहत लाइ मुज़र आहे तीअं वीचारियूं औरतूं जॾहिं लिखंदियूं त पोइ जीअं सिगरेट ते वज़ाहत लिखियलु हूंदी ते लिखंदियूं त इन अदब खे औरताणे खाने में न रखियो वञे। सो इहो हिकिड़ो अलमियो आहे जेको रहियो आहे। कुझु मां पना अॻियां थी कयां पोइ वरी उहे बि नज़म थी पढ़ां जंहिं ते मूं लिखियो आहे। सुठो खे सॼो पढ़ो 40 पना तव्हां ॿुधी ॿुधी थकिजी पवंदव। हा पर अत्या जी जेका आहे न माना शाइरीअ खे मां 3 खाननि में विराए सघां थी त अत्या यकीननि पितरशाही समाज खे ॾिठो आहे ऐं उन ते लिखियो आहे। पर अत्या जेको जंहिं बैकग्राउंड में लिखियो 80 जे ॾहाके में अत्या माना हिकिड़ी शौरी तौर ते शाइरा थी उभरे थी। 80 जे ॾहाके में जेको सभ खां वॾो चैलेंज हो पाकिस्तान जी औरत खे उहो हुदूद ऑर्डिनेंस हो ऐं मज़हब जे नाले ते जंहिं तरीक़े सां औरत खे क़ैद करण जी कोशिशि कई वई। अत्या जा केतिरा ई शाहकार नज़म आहिनि। उर्दू अदब में किशवर नाहिद लिखियो आहे, फ़हमिंदा रियाज़ लिखियो आहे। सिंधी अदब में उन वक़्तु सिर्फ़ु वाहिद अत्या दाऊदी जंहिं लिखियो संदसि हिकिड़ो नज़म आहे तोसां उड़ी नथी सघां। मज़हब कानून ऐं समाज तुंहिंजा साथी आहिनि, रीतूं रस्मूं तुंहिंजा हथियार आहिनि। दिलि चवे थी ज़िंदगीअ जे किताब मां उहे सभु बाप पाड़े पिटा कयां जेके पंहिंजे मुफ़ाद करणु मुंहिंजे मुक़दर में तो लिखिया आहिनि। इहो अत्या जो हिकिड़ो नज़म आहे। हा अत्या जो नज़म हिकिड़ो अत्या जो ॿियो नज़म आहे। मज़हब जी तेज़ छुरीअ सां कानून खे कोण वारो अदालतुनि जे कुर्सीअ ते वेठल माण्हू तुंहिंजी ताराज़ीअ में कान आहे। तुंहिंजा समूरा वट खोटा आहिनि। तूं सदाईं मज़हब जे अंधे घोड़े ते सवार फ़तेह जो झंडो फड़काईंदो रही थो। छा तूं सम्झी थो औरत बि का रियासत आहे। मां अहिड़ी कंहिं बि ख़ुदा कंहिं बि किताब कंहिं बि अदालत ऐं तलवार खे नथी मञां। इहो 80 जे पर्सपेक्टिव में लिखियो वियो जॾहिं ज़िया जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु कुफर खां घटि न हो। पर हाणे बि इहो कुझु लिखणु ऐं ॻाल्हाइणु ऐं हुन कनि कंहिं कुफर खां घटि न आहे। अहिड़ी दिलेर ललकार ॾिसी मूंखे होलोकॉस्ट ते लिखंदड़ नोबल इनाम याफ़्ता अदीब एनी वेल्सन जूं उहे सिठूं यादि आयूं त देर वर द टाइम वी आर पावरलेस टू प्रोटेस्ट अगेंस्ट इनजस्टिस। उन लिखियो होलोकॉस्ट जो मशहूरु अदीब आहे। उन 4 किताब लिखिया। उन में लिखियो हिकिड़ो वक़्तु आहे जॾहिं असां पावरलेस हूंदा आहियूं इनजस्टिस जे ख़िलाफ़ु एहतिजाज न करे सघंदा आहियूं। बट देर वर नेवर अ टाइम वेन वी फेल टू प्रोटेस्ट। माना असां उहो वक़्तु कॾहिं बि न हूंदो आहे जॾहिं असां उन ॻाल्हि खां इनकारी चऊं त इहो नाइंसाफ़ी न आहे। भली प्रोटेस्ट न करे सघूं पर घटि में घटि असां इनकारी हुजूं त इहो इंसाफ़ न आहे। सो अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जॾहिं असां उन पोज़ीशन में न हूंदा आहियूं त नाइंसाफ़ी खे रोके सघूं। पर अहिड़ो वक़्तु कॾहिं बि न ईंदो आहे जॾहिं उन ख़िलाफ़ु एहतिजाज करण में नाकाम आहियूं। त अत्या जेको हिकिड़ो एतिरा केतिरा ई नज़म लिखिया आहिनि जेके मज़हबी जेका इंतिहा पसंदी उन वक़्तु वधी रही ऐं सभ खां पहिरीं हिन इंतिहा पसंदी जो इदराक औरत ते कयो वियो हुयो त अत्या उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो सिंधी अदब में हिकिड़ो सोनारी दौर तौरु हिकिड़ो वॾो आवाज़ु बुलंद कयो। सो नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु एहतिजाज समाज जे बाशऊर फ़र्द जो न सिर्फ़ु फ़र्ज़ु आहे पर उन वक़्तु बि इन हुदूद ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ु कंहिं बि मर्द अदब जो को बि नज़म उन वक़्तु 80 जे ॾहाके में
असांजे MRD जे तरीक़े ते लिखियो वियो वधीक त अॼु साम्हूं वेठो आहे पर विदोउट ऑर्डिनेंस ते को बि नज़म सिंधी अदब में कोन लिखियो हुई। अतिया वाहिद सिंधी शाइरा हुई जेका वोकल तरीक़े सां इहो लिखी रही। पर इतिजाज सिर्फ़ु सियासी आज़ादीअ लाइ कजे, जमहूरियत सिर्फ़ु मर्दनि लाइ न औरतुनि लाइ बि अचणु घुरिजे। पिदरशाही समाज पारां नाफ़िज़ कयल उन अज़ली आमिरियत ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद करण बि समाज में अज़ीम नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद करणु। पिदरशाही खां बदतर का आमिरियत आहे ई कोन। आमिर मटबा रहनि था। तव्हां जमहूरियत जी ॻाल्हि कयो था, सोशलिज़म जी ॻाल्हि कयो था, पिदरशाही जो अल्टरनेटिव जी त ॻाल्हि बि नथो करे समाज। त हिन आमिरियत खे कीअं ख़तमु कजे? इहो त माना फ़ैथ वांगुरु हिकिड़ो अज़ली को ख़ुदाई को फितरी कानून सम्झ पियो वञे। त इन आमिरियत ख़िलाफ़ु जेको आवाज़ अतिया जंहिं शानदार तरीक़े सां बुलंद कयो आहे उहो मूंखे सिंधी अदब में किथे घटि ई नज़र अचे थो। सिंधी असल में तरक़ी पसंदि अदीबनि ते ॾाढी चोड़ छंडलासो मां माइनस पई कयां, अतिया ते ई ॻाल्हाइण पई चाहियां। मूं लिखियो आहे त सिंधी औरत लेखकान सां तरक़ी पसंदि या वतन दोस्त या रिजत परस अदीबनि हिकु जहिड़ो ई सलूक कंदा हुया आहिनि। भली पाण में तरक़ी पसंदि हुजनि, को लॾो वतन दोस्त हुजे, को लॾो रिजत परस्त हुजे, पर औरत ईंदी न त उन्हनि जा सभु तफ़ावत सभु जेके न ख़तमु थींदा, सभु साॻी ॿोली लिखंदा, साॻियूं तोहमतूं हणंदा, साॻा इल्ज़ाम वन पेज ते आहिनि। सभु पेज उहो मूं लिखियो आहे त जेका उन्हनि जी ॾेढ फुट जी मस्जिद आहे उहा सभु अलॻि अलॻि हूंदी आहे, पर हिकु नुक़्ते ते उन्हनि में अहिड़ी लाज़वाल ॿधी आहे जो फ़र्क़ु न पवंदो त हीअ मार्क्स जो फॉलोअर आहे या ई जेको आहे सो नथी लिखा हुन मौलवी जो नालो लिखियल आहे फन। औरतुनि ख़िलाफ़ु औरतुनि सो उन्हनि खे ललकाइणु, उन्हनि सां मुक़ाबिलो करणु, उन्हनि जे साम्हूं बीहण में अतिया दाऊद उन लाइन में ईंदड़ पहिरीं सिंधी औरत लेखक आहे। लाइन अञा बि लॻल आहे, कतार वॾी थी वई आहे, पर अतिया असां सभिनी जे अॻियां बीठी, उनखां पोइ असां बीहंदा वियासीं, अञा ताईं बि लाइन में बीठा आहियूं, अञा ताईं बि सभु टोला गॾु ई आहिनि, सभु बराबरि ई आहिनि, साॻी ॿोली ॻाल्हाइनि था। अफ़सोस सां चवणो पए थो साॻियो ई नज़रिया ख़तमु थी विया, उन्हनि जा जेके आहिनि से ग्रुप ख़तमु थी विया, पर औरत दुश्मनी ऐं औरत लेखकान उन्हनि जा रवैया अञा ताईं साॻा ई बीठा आहिनि। सो उन लाइन में पहिरियों दफ़ो अतिया ई बीठी, उन वक़्त में उहो वक़्तु हो जॾहिं रंडी चवणु गार न हूंदी, पर कंहिंखे फेमिनिस्ट चइबो हो न, उहा उन खां वॾी गार हूंदी, त इहो फेमिनिस्ट लेखक आहे। सो इहो उन दौर में अतिया अॻियां आई ऐं अतिया इहो कुझु लिखियो हुयो। ऐं मां अतिया जा कुझु शेर आहिनि जेके मां हिन में पढ़णु थी चाहियां ऐं उन्हनि ते ॻाल्हाइण थी चाहियां, थोरा उहे बि आहिनि। ऐं अतिया जो जेको इहे आहे न, जेको अलाह ॾाई मथियां तजुर्बेकार ज़हन जी खे सभु सम्झो वञे, ज़हन ऐं सोच खे बंदि करे कुल्फ लाहे छॾियां, चालाक अखियूं जेके सभु कुझु ताड़े वञनि थियूं उन्हनि खे लालमी जा शीशा चाढ़े छॾियां, हसास दिलि पंहिंजीअ खे कॾहिं ख़ातिर में ई न आणियां, माज़ीअ जो समूरो मुशाहिदो तजुर्बो ज़हन ते दर्ज आहे तंहिंखे बि ड्राहे छॾियां, मुंहिंजो अकुलु मूं लाइ अज़ाब थियो आहे। अलाह ॾाही मथियां ख़्वाबनि में ई हलंदी रहां, तुंहिंजे साथ खे सच सम्झी सपननि में उॾामंदी रहां, तूं जेका बि मनगढ़ंत कहाणी ॿुधाई ॿारनि वांगुरु ॿुधंदी रहां, मुंहिंजे ज़हन खे लॻड़ बनाए जेॾां उॾाई उॾामंदी रहां, मुंहिंजो अकुलु मूं लाइ अज़ाब थियो आहे। अलाह ॾाही मथियां। सो अच्छा, पर पना न मां माना कटे छॾिया, कोन पढ़िया उहे पना, उन्हनि में तनक़ीद घणी, मूं चयो हाणे अतिया ते घटि ॻाल्हाईंदा, वरी पोइ तनक़ीद ते ॻाल्हाईंदा। सो मां नथी चाहियां त हिन महिल अतिया खां हटी करे कंहिं ॿिए पासे असांजो ज़हन वञे, जंहिंजे करे मां अतिया ते ई ॻाल्हाइण थी चाहियां, उहे मां कटे छॾिया पना। अतिया हिकिड़ो माना उन वक़्तु पहिरियों दफ़ो त चाइल्ड सेक्शुअल अब्यूज़ ते, ॿारनि जे नंढड़े ॿार जे रेप ते हिकिड़ो वाक़ियो रिपोर्ट थियो अख़बार में, ऐं उन ते अतिया हिकिड़ो नज़म लिखियो हुयो, ॾाढो हिकिड़ो पेनफुल नज़म आहे, पर मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु इहो बि शायदि पहिरियों दफ़ो इहो अतिया जेको हिन मासूम ॿारनि जे रेप ते लिखियलु बेकार रांदिका। अॼु मुंहिंजे अङण ते सिज सिवा नेज़े ताईं लही आयो आहे, धरती मुंहिंजे दिलि जी टिचके पई आहे, मुंहिंजी नंढड़ी धीउ जे वात मां चूसणी खसे को शैतान काइनात जो दर्द होते वियो आहे। मां कंहिंसां जंग जो ऐलान त न कयो, पोइ छो करबला जो किस्सो वरजायो वियो आहे। हाणे मूं कंहिं बि अदब में, कंहिं बि अदीब वटि कंहिं नंढड़ी ॿार सां या ॿारड़ीअ सां
जिनसी ज़्यादती थिए करबला जे वाक़े सां तशबीह ॾियनि माना ही कंहिं बि इन खां जेका असांजे जेको आहे हिकिड़ी अज़ीम नाइंसाफ़ी हुजे अज़ीम कर्ब हुजे लाज़वाल कर्ब हुजे त उहा माउ जी दिलि छा थी महसूसु करे जॾहिं हिकिड़ो ॿारु रेप थो थिए थो त इन खे बयानु करणु या तशबीह खणी अचण बि और उहो सिर्फ़ु उन दर्द जे उन कर्ब जो जेको हिकिड़ो न खुटंदड़ सिलसिलो आहे जेको हर साल वरजाइजे सघिजे थो हर घड़ी वरजाइजे थो अतिया उन में उहो हवालो ॾेई खणी आई आहे ऐं इन अख सां इन दर्द सां इन सोच सां मां किथे न पढ़ियो आहे त कंहिं लिखियो हुजे अदालतुनि जी कुर्सीअ ते जज सभिनी जा बयान ॿुधी रहियो आहे मुलज़िमनि जे कटारे में बीठल हैवान अॻियां मूं पंहिंजूं छातियूं ओढे उछलायूं आहिनि मूंसां हमदर्दी कंदड़ दर्दमंद इंसान मूंखे फ़क़ति लफ़्ज़नि जी अहिड़ी मुठ जो त मुंहिंजा लॾ उहा लोली ॿोले सघनि जे हवस जे तीर सां घायल मुंहिंजे खीर पिया ख़्वाब में मुठी सघनि ऐं खेसि चुमी ॾेई सघां अॼु बि सिंध अंदरि इहे सभु वाक़िया थी रहिया आहिनि ऐं सिंधी अदब जीअं त हमेशह मूं लिखियो त जेको सिंधी अदब मज़ामत जो सोनरी दौरु रहियो जेका शौर जी जेका बि लाट ॿारी उन लाट जेका आहे सा आख़िर ताईं वञी हदि कयो आहे उहा रायगां कोन वई आहे पर हिन दर्द जे ख़िलाफ़ु पिदरशाहीअ जे ख़िलाफ़ु ही जेका ॿारनि जे ख़िलाफ़ु सेक्शुअल अब्यूज़ आहे उन जे ख़िलाफ़ु शायदि अहिड़ा केतिरा ई मज़ामती आवाज़ मिली पवनि त इन्हनि खे बि असां एड्रेस करे सघूं था अतिया जो ॿियो हिकिड़ो नज़म आहे एटमी धमाके ते जॾहिं चागीअ ते एटमी धमाको थियो अॼु असां कारुंजर ते रोई रहिया आहियूं त कारुंजर जबल खे बचायो वञे असां छो था विसारे छॾियूं त चागी त बलूचिस्तान जी तारीख़ हुई हिकिड़ो जबल हो जेको हवा में उॾामियो वियो कंहिं रियासत जे ताक़त लाइ दुनिया जी 5 अरबनि जी तारीख़ ॾिसो त रियासतूं त ईंदियूं आयूं वयूं अलाए कहिड़ियूं रियासतूं कहिड़ियूं मोहन जो दड़ो हुयो मोहन जो दड़ो न आहे के मुल्क हूंदा के मुल्क न हूंदा पर इहे जबल इहे नदियूं इहे दरिया त हिन धरतीअ सां गॾु हुया ईअं उहे दबल हुए उन धरतीअ जो उन चागीअ जो दर्द उन दरिया जो उन पहाड़ जे दर्द खे एटमी धमाके खे अतिया उन केतिरो नज़म लिखियो हुयो एटमी धमाके ते उन खां पोइ अतिया खे जेको न हिकिड़े खाने में बंदि कयो वियो त अतिया फेमिनिस्ट औरत आहे अतिया यकीनन फेमिनिस्ट औरत आहे अतिया औरत लेखक आहे अतिया यकीनन औरत लेखक आहे पर अतिया उन वक़्तु जेको कराची शहर ते हिकिड़ो नज़म लिखियो आहे त असां मशीनी माण्हू आहियूं त हिकिड़ो शहर जी जेका समाज में हिकिड़ो फ़र्दु जीए थो उन फ़र्द जी पंहिंजी ज़िंदगी कीअं मैकेनिकल थी वञे थी मशीनी थी वञे थी हा हिकिड़ो नज़म अतिया जो MRD जे तारीख़ जो त 80 जे ॾहाके में हिकिड़ो न सिर्फ़ु ज़ियालक जा उदूद आर्टिस्ट हुया पर MRD जी तारीख़ हुई ऐं उन वक़्तु MRD जी तारीख़ में जेको थी रहियो अतिया उन ते हिकिड़ो शानदार नज़म लिखियो आहे ऐं मां इहे सभु नज़म अतिया खे चाहींदसि असांखे ॿुधाए छो जो मां नथी ॿुधाइणु चाहियां उन सां गॾो गॾु अतिया जा कुझु नज़म जेके मुंहिंजे अखियुनि जे अॻियां गुज़रिया हिकिड़ो इहो मैकेनिकल शहरी माण्हूअ जी लाइफ जेका आहे असां वटि सिंधी अदब में शहरी माण्हूअ जी जेका ज़िंदगी आहे जंहिं तरीक़े खे भोॻे थो या पहाड़नि जे दर्द खे चागीअ जे दर्द खे अॼु असां कारुंजर लाइ असां सभिनी जी दिलि रोए थी कारुंजर असांजी शनाख़्त आहे पर चागीअ जो दर्द असां महसूसु न करे सघियासीं जेको हवा में एटमी धमाके सां उॾामी वियो अतिया हुन ते शानदार नज़म लिखे थी पाकिस्तान इंडिया जे कॉन्फ्लिक्ट ते अतिया जो जेको नज़म लिखियलु आहे त लता जो आवाज़ु अचे रहियो आहे ऐं आवाज़ खे कहिड़ी सरहद आहे मूं कीअं था क़ैद करे सघूं त अमन हुजे इनकलाब हुजे जिदोजहद हुजे जॾहिं कराचीअ में MQM जे फ़साद दौरान सिंधी माण्हुनि खे कीअं आइडेंटिफाई कयो त अतिया लिखे थी त मां अॼु पंहिंजी ॿोली नथी ॻाल्हाए सघां मां जेको ॿोली न ॻाल्हाइण जो दर्दु आहे हाणे त फैशन आहे त तव्हां फ़ख़ुरु महसूसु कयो त मुंहिंजो ॿारु सुठी अंग्रेज़ी ॻाल्हाए थो ऐं असां कॾहिं न लिखियो आहे त मुंहिंजो ॿारु केॾी सुहिणी सिंधी ॻाल्हाए थो कॾहिं बि मूं जदीद कंहिं बि हिन दौर जे अदीब दानिशवर खे सियासी लेखक खे मूं कॾहिं बि न ॾिठो त कॾहिं का वीडियो रखी हुजे सोशल मीडिया ते त ॾिस त मुंहिंजी धीउ मुंहिंजो पुटु केॾी सुहिणी सिंधी ॻाल्हाए थो त असां पंहिंजी ॿोलीअ जो दर्द खां त पर उन वक़्तु अतिया लिखे थी त मां पंहिंजी ॿोली नथी ॻाल्हाए सघां त एॾी जामे हिकिड़ो अतिया जेको शाइरी कई आहे उन ग़ालिब जे दीवान वांगुरु जेको दीवान ग़ालिब आहे कुझु मुख़्तसर लफ़्ज़ आहिनि पर ग़ालिब जे दीवान वांगुरु तमामु जामे आहे ऐं उन में जेका जंहिं तरीक़े सां उन जंहिं मौज़ूअ खे खयो आहे अॼु बि असां इहा जिदोजहद करे रहिया आहियूं त पहाड़ जे दर्द खे सम्झी सघूं नदीअ जे दर्द खे सम्झी सघूं वणनि जे दर्द खे सम्झी सघूं औरत जे दर्द खे सम्झी सघूं पोयत जे दर्द खे सम्झी सघूं ऐं उनखे बयानु करे सघूं मां सम्झां थी त मूं इलाही घणो ॻाल्हायो आहे ऐं अतिया खे असां ॿुधूं त बसि महिरबानी